अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु असां तव्हां सां लाइव कोन पिया अची सघूं, इन करे जो हर नेटवर्क जो प्रॉब्लम अचे पियो ऐं नेटवर्क डिस्कनेक्ट थिए पियो। ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं भाउ ज़ुल्फ़कार ख़ासकेली सां, सिंधी जो सदा मलिक फ़नकार, असांजे भाउ अलादीन ख़ासकेली जो फर्ज़ंद, टंडे अलायार वारो अलादीन फ़क़ीर ख़ासकेली, हिकिड़ो मीरपुर बठोरे वारो अलादीन ख़ासकेली, उहो वीचारो एक्सीडेंट में, उहो ई कुदरती ते टंडे अलायार में ई मुंहिंजी सम्झ में हिते एक्सीडेंट में गुज़ारे वियो। ऐं हिन वक़्तु असां लाइव कोन पिया अची सघूं ऐं हीअ असां कचहरी भाऊ जी रिकॉर्ड करे ऐं इनशाला उहा फेसबुक ते रखूं था। ऐं भाऊ ज़ुल्फ़कार कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ज़ोर ख़ैर, तबियतूं सही आहिनि? महिरबानी। पहिरीं दोस्तनि जो तारीफ़ कराए वठूं, उन खां पोइ पाण पंहिंजे प्रोग्राम खे शुरू करियूं। हीअ असांजो नंढिड़ो भाणे जो आहे नौशाद ख़ासकेली, हीअ बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियो आहे दरगाह पाक संगार खां। साईं जिन जा बि वॾा वड़, हीअ असांजो सफ़र जो साथी अज़ीम ज़ौर, ऐं उहो ई साॻियो अवांजो ॼातल सुञातल मजादी जरवार। ऐं हाणे भाऊ सां कचहरी जी शुरूआति करियूं था ऐं वधीक इनशाला अवां सां गॾु हूंदासीं। भाऊ पहिरीं पंहिंजो मुकमिल तारीफ़ कराए त हीअ तव्हां भला फ़नकार कीअं थियो, किथां तव्हांखे लॻी, कीअं थियो ऐं कीअं शौक़ु पैदा थियो, ऐं तव्हां असुलु किथे जा आहियो ऐं कंहिंखां सिखिया वरिती, मुकमिल तारीफ़ कराए वठो त उन खां पोइ जेको त पाण अॻिते प्रोग्राम खे शुरू करियूं। साईं तव्हांजूं पहिरीं त तव्हांजूं लख लख महिरबानियूं, कुर्ब तव्हां कुर्ब जा क़दम भरे आया ऐं यादि कयो असांखे। असुल मुंहिंजो ॻोठु दरगाह पाक संगार बिल्कुलु मुंहिंजो ॻोठु आहे ऐं उते पढ़ियासीं, वरी पोइ मैट्रिक जेको सो मुबारक जरवार में कईसीं, साईं इंटर SM हाई स्कूल मां कईसीं। साईं ऐं पोइ बाबा जे माहौल में अची उतां अॻिते माहौल हूंदो इहो त पोइ असांखे बि उहो शौक़ु जाॻियो त असां बि थोरो जूं ॻाइणु शुरू कयो। साईं पर पोइ इन ॻाल्हि में बाबा ख़ुशि कोन हूंदो हो। साईं बहरहाल असांजो हिकिड़ो शौक़ु हो, पोइ उन टाइम ते बाबा सां हिकिड़ो गॾु हलंदो हो सुंग में मरूम फज़ुल फ़क़ीर मरी। साईं पोइ उन मूंखे इन फील्ड में आंदो, बाबा जे न चाहींदे बि साईं हुन मूंखे इन फील्ड में आंदो। साईं पोइ जॾहिं मूं ॻाइणु शुरू कयो त पोइ बाबा ॿुधो त भई हाणे हिन जो आवाज़ु बि सुठो आहे, लय में बि ॻाए पियो, साईं त पोइ बाबा बि राज़ी थियो। साईं त पोइ ईअं आस्ते आस्ते नंढनि प्रोग्रामनि में, मेलनि में, दरगाहनि जा प्रोग्राम उहे आस्ते आस्ते कयासीं ऐं पोइ ईअं असीं अची वियासीं इन फील्ड में। माशाअल्लाह माशाअल्लाह। असीं मुंहिंजो जेको सो मुंहिंजे ख़्याल में 26-27 मुंहिंजा उन में कुझु शुरूआति में ऑडियो 2 एल्बम हुआ, पोइ वरी वीडियो एल्बम माशाअल्लाह जो दौरु आयो त पोइ वरी वीडियो कयोसीं। साईं उन में तव्हांखे का पज़ीराई मिली? साईं उन में काफ़ी हिकिड़ो असांजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ु आहे साईं त हिकिड़ी गैर मयारी शाइरी माण्हू ॻाए पॉपुलर थियनि था, साईं पर असांजो हिकिड़ो पंहिंजो मयारु आहे, असीं उन मयार ते क़ाइमु आहियूं ऐं असांजा जेतिरा बि दोस्त असांखे ॿुधनि था, मदा आहिनि असांजा, साईं असीं उन में मुतमइन आहियूं ऐं ख़ुशि आहियूं। ज़बरदस्त। सही। ऐं ॿी इहा ॻाल्हि त अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि, बाबा जे करे मूंखे का बि दिक़त या तकलीफ़ कोन थी साईं त सिखण में। ऐं पोइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते बि अप्रूव थियासीं, सही। नसीर मिर्ज़ा मूंखे अप्रूव कयो, उते ॻायोसीं, कुझु साईं ॾाॾा ई साहिब जा रिकॉर्ड बि कयासीं। सही। ऐं पोइ PTV ते काफ़ी प्रोग्राम PTV ते कयासीं। सही। उनमें कुर्बान चन्ना हो ऐं समी बलोच हो, सही। सिंधनामो प्रोग्राम हो, ऐं वरी साईं सालिम शाह जी कचहरी हलंदी, सही, उन में काफ़ी प्रोग्राम कयासीं। सही। ऐं ॿियो ऐं पाण खे ख़ुशि नसीबु महसूसु करियां थो त लतीफ़ जे स्टेज ते बि मूं ॻायो आहे। माशाअल्लाह ज़बरदस्त। मेले वारे टाइम में? मेले वारे टाइम। माशाअल्लाह माशाअल्लाह। इहो बि हिकिड़ो एज़ाज़ु आहे। अहिड़ी दरगाह ते हा। 12 नंबर में। ऐं ॿिया तव्हां जहिड़ा मोहबती माण्हू काफ़ी महफ़िलुनि में यादि कंदा आहिनि, त उते पंहिंजा प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। अच्छा, तव्हां घणो कहिड़े शाइर खे ॻायो आहे? साईं नवनि शाइरनि में जेको सो
मुंहिंजो उस्तादु हो प्रोफेसर अली हसन ख़ासकेली, सही सही उनखे ॻायोसीं। ऐं साईं ॾाॾाई साहिबु त हाणे सिंध लेवल हा। जो हिकिड़ो शाइर हो, सही उनखे बि काफ़ी ॻायोसीं। माशाल्लाह साईं अली हसन मरहूम बि ज़बरदस्त शाइर हो ऐं साहिब किताब हो ऐं असांजो बि सुठो दोस्त हो। अच्छा हाणे पंहिंजी कचहरी त हलंदी रहंदी, हींअर असांखे तव्हां कुझु भला झुंकारे ॿुधायो छा था ॿुधायो? साईं हाणे मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी कंपोज़िशन आहे, सही साईं अली हसन ख़ासकेली जो गज़ल आहे, माशाल्लाह ऐं उहो मूं सिंध टीवी ते बि ॻायो। हींअर ताज़ो PTV ते रिकॉर्डिंग असांजो प्रोग्राम थियो सिंध सिंगार में, उन में बि मूं उहो गज़ल ॻायो। सही मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे। सही काल्ह तुंहिंजी कमी यार महसूस थी, वाह वाह काल्ह तुंहिंजी कमी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, वाकई सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, काल्ह तुंहिंजी कमी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी। सोचियोसीं त अॼु आहे मौक़ो मिलण जो, 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 पुछ न केॾी गमी यार महसूस थी, पुछ न केॾी गमी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, शाम की झर जी दिल खे वणंदी हुई, 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 रात की झर रुनी यार महसूस थी, रात की झर रुनी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, रात अली हसन रुनो माक जे रूप में, 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 दिल ते घाणी घुमी यार महसूस थी, दिल ते घाणी घुमी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, काल्ह तुंहिंजी कमी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी, सारी महफ़िल सुनी यार महसूस थी। वाह साईं वाह वाह बिल्कुलु अॼु असांजी महफ़िल महसूसु करे पई त साईं अली हसन जी कमी महसूसु करे पई, छो जो उहो असां ते महिरबानी हो, तव्हां ते बि महिरबानी हो, असां ते बि महिरबानी हो, मूं वटि त वसंदे मींहं में बि अची दरवेश ॻोठ पहुचंदो फनकार वठी ऐं असांजूं ॾाढियूं भलियूं कचहरियूं थींदियूं। अॼु असांजे विच में साईं अली हसन कोन्हे, अलाह साईं खे जन्नत नसीब फरमाए। ऐं बिल्कुलु जीअं गीत जेके शाइर लिखंदा आहिनि न उहे वक़्त ते ख़बर पवंदी आहे त वाक़ई उन छा लिखियो आहे। अॼु साईं जो इहो गीत ई महसूसु कराए पियो साईं जी कमी। बिल्कुलु हा ॿियो तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? साईं ॿियो तव्हांजो चॉइस हुजे या का न असांजी का ख़ासि फरमाइश कोन्हे। अच्छा साईं अली हसन जो रिकॉर्ड अगरि जे तव्हांखे यादि हुजे जी त उहो ॿुधाइजो, जंहिंमें तक़रीबन बरसाति जो ज़िक्र हूंदो हो, हेल सावण सॼो बूंदूं वसंदियूं रहियूं। हा
सही ॾाढो तव्हां भले अंदाज़ में ॿुधाईंदा असां तव्हांजो ॿ टे करे गीत ॿुधो हा उहो ऐं अॼु बि दिलि ते छायल आहे त दिलि चवे थी तव्हां ॿुधी अगरि जे तव्हांखे यादि हुजे त थी कुझु सघे ज़हन ते बि हुजे न सुठो हुजे मूंखे यादि हूंदियूं ऐं जेतिरो बि यादि आहे त ॿुधायां थो। मुख़्तसिर सही, सही। थोरो यार अली हसन हा इहा मुंहिंजी सिर्फ़ु पंहिंजी कंपोज़िशन आहे। अच्छा। हा, इहा पंहिंजी सही। धुन आहे। अॻी जेका तव्हां ॻाई आहे धुन तव्हांजी पंहिंजी इहा मुंहिंजी ॾिनल पंहिंजी ॾिनल आहे। माशाल्लाह धुनूं ॾियण से ॾुखी शइ आहे मौसीक़ार जो कमु आहे अलाह जी महिरबानी माण्हू थोरी कोशिशि करे थो सही। त साईं जो हीउ आइटम बि इहो काफ़ी ज़बरदस्त आइटम। पॉपुलर थियो। हा वाह वाह ज़बरदस्त हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं यार यादूं तुझूं मूंखे ईंदियूं रहियूं यार यादूं तुझूं मूंखे ईंदियूं रहियूं हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं वाह वाह ज़बरदस्त हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं से सारियूं गलियूं मूंखे ॾाढियूं वणियूं वाह वाह से सारियूं गलियूं मूंखे ॾाढियूं वणियूं से सारियूं गलियूं मूंखे ॾाढियूं वणियूं वाह से सारियूं गलियूं मूंखे ॾाढियूं वणियूं जेके प्यारा कदम तुंहिंजा चुमंदियूं रहियूं जेके प्यारा कदम तुंहिंजा चुमंदियूं रहियूं यार यादूं है यार यादूं तुझूं मूंखे ईंदियूं रहियूं हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं तुंहिंजी निस्बत वारो को बि माण्हू मिलियो वाह वाह साईं कमाल जी वाह कमाल कमाल है बिल्कुल तुंहिंजी निस्बत वारो को बि माण्हू मिलियो तुंहिंजी निस्बत वारो को बि माण्हू मिलियो ॾिसी तंहिंखे अखियूं मुंहिंजूं ठरंदियूं रहियूं वाह ॾिसी तंहिंखे अखियूं मुंहिंजूं ठरंदियूं रहियूं यार यादूं है यार यादूं तुझूं मूंखे ईंदियूं रहियूं हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं यार अली हसन खे चैन कंहिं पर अचे यार अली हसन खे चैन कंहिं पर अचे वाह वाह यार अली हसन खे चैन कंहिं पर अचे यार अली हसन खे चैन कंहिं पर अचे तुंहिंजूं यादूं उहे ॾंभ ॾींदियूं रहियूं वाह वाह तुंहिंजूं यादूं उहे ॾंभ ॾींदियूं रहियूं यार यादूं तुझूं मूंखे ईंदियूं रहियूं हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं हेल सावण सजो बूंदूं असदियूं रहियूं वाह 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 जबरदस्त अॼु जबरदस्त तव्हां दिलि ख़ुशि करे छॾी यार 150 साल असीं पोइ ते विया आहियूं जबरदस्त जबरदस्त यार मतिलबु त साईं मजाज़ी जहिड़ो अहिड़ो प्यारो माण्हू असांखे अॼु असां हली आयो आहियूं यादि कयो आहे त इहे असीं दिलि जूं जेके शयूं आहिनि पंहिंजूं शयूं बिल्कुलु उहे कोशिशि करियूं पिया उहे पेश और उन करे त असांजी तव्हां ते का बि फरमाइश कोन्हे सही, को फिलाणो गीत ॿुधायो या फिलाणो ॿुधायो सही, अज़ीम हरू भरू केवल बहरल वणियो सही, ज़बरदस्त सही, सही, सही। हाणे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जेको ई कुझु ॿुधायो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां भले असांखे ॿुधाईंदा हा बिल्कुलु साईं कचहरी पंहिंजी हले पई भले तव्हां हा साईं इहो इनशाला ही बि तव्हांखे नई शइ ॿुधाईंदासीं साईं ऐं इहो तव्हांखे ऐं शायदि रूबरू कॾहिं कोन ॿुधाए सघियो आहियां सही पर ही तव्हांजो ई लिखियल गज़ल अच्छा इहो आहे इन जी धुन मूं पंहिंजे हिसाब सां कंहिंजो कट पीस थी सघे थो बहरहाल मूं त कोशिशि कई आहे त नई धुन हुजे सही त इहा मूं राग मालकोस में वाह वाह इहा मूं सेट कई असीं सही वी गस वार वराए वेठी वाह वाह वी गस वार वराए वेठी मुंहिंजो मन
तड़पाए वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी वी गस वार वराए वेठी वी गस वार वराए वेठी ॾह ॾभूणियूं ॾह ॾभूणियूं तिलक निरड़ ते ॾह ॾभूणियूं तिलक निरड़ ते ॾह ॾभूणियूं तिलक निरड़ ते कंहिं लाइ पाण बणाए वेठी कंहिं लाइ पाण बणाए वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी वी गस वार वराए वेठी वी गस वार वराए वेठी फणी फेरे वार पखेड़े फणी फेरे वार पखेड़े फणी फेरे वार पखेड़े सींध खे ठाहे ठाहे वेठी सींध खे ठाहे ठाहे वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी वी गस वार वराए वेठी वी गस वार वराए वेठी गुरब कजलड़ो नेणल पाए गुरब कजलड़ो नेणल पाए गुरब कजलड़ो नेणल पाए छोरन खे छिरकाए वेठी